पर चई छॾियो सम्झ लोह ते लीक अची वई। हक़ीक़त इहा आहे सुल्तान त सदोरी असांजी नाहे, न ई असांजी थींदी। समित त सदोरी असांजे लाइ मरी वई। बराबर, सदोरी तुंहिंजी मां जी धी नाहे, पर तुंहिंजे पीउ जी धी त आहे न। वेगी सही, पर उहा तुंहिंजी भेण आहे। उहा मुई न आहे, उहा ज़िंदा आहे। जंहिं असांजूं इज़तूं लीड़ियूं कयूं, जंहिं असांजा पटका धूड़ कया, जंहिं असांजा कंधु झुकाया, उहा भेण त छा कंहिं बि रिश्ते जे लाइक़ न आहे। केरु थो चए त सदोरी भॼी वई आहे? मां थो चवां। मुंहिंजा भाउ, तो वटि साबिती कहिड़ी आहे? सबूत को बि न आहे। बसि मां चवां थो भॼी वई आहे त भॼी वई आहे। पर आऊं थो चवां त सदोरी अगवा थी वई आहे, ऐं इहा बि असांजे दुश्मननि जी चाल आहे। तो वटि कहिड़ो सबूत आहे त सदोरी अगवा थी वई आहे? सुल्तान भाउ, अॻे बि सदोरी अगवा कोन थी, पर असां शर्म हया गैरत जे करे कुछासीं कोन। अॻ में बि उहा अगवा थी हुई, छोजो न सबूत तो वटि हुयो न मूं वटि हुयो। यार, मां सदोरी खे ॻोल्हींदुसि। जेकॾहिं मिली वञे त महिरबानी करे असांजे ॻोठ न वठी अचिजांसीं, छोजो मूं कसम खयो आहे त सदोरी जिते बि मिली उनखे उन महल उते ई पूरो कंदुसि। पर चई छॾियो सम्झ लोह ते लीक अची वई। परू, ओ परू। हेलो, सूबेदार सोडल पियो ॻाल्हायां। तूं केरु? सूबेदार साहब, मां गोहर पियो ॻाल्हायां। गोहर थो ॻाल्हाईं? ॻाल्हाए गोहर, ॻाल्हाए। वक़्तु अथई। जॾहिं असांजो वक़्तु शुरू थियो न, पोइ तुंहिंजी बोलती बंदि थी वेंदई। सूबेदार साहब, तो सुठो नाहे कयो। सालार खान को अहिड़ो तेड़ो माण्हू नाहे जो तूं मुंहिंजे बंगले ते छापो हयो। वो सालार खान जे बंगले ते छापो हणी पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। हाणे असां बि तोसां सुठो कोन कंदासीं। अड़े, शींहं जॾहिं गिदड़नि जी भभकिन खां डिॼंदा न, त हुकुमरानी कीअं कनि हा? मां चवां थो हिकदमि वरियाम खे आज़ाद कर, न त को बि केस कोन्हे को। तूं गिरफ़्तारी ॾे त मां वरियाम खे छॾियां थो। उन खे त असां एफ़ज़े में वरितो आहे न। मतिलबु इन जो इहो थियो त तूं इज़त सां वरियाम खे कोन छॾींदे। इज़त? इज़त मां चोर लोफर छा ॼाणे। 20,000 रुपया खणी आए वरियाम खे वठी वञ। इहो तोखे रइस सालार खान जो हुकुम आहे त तूं वरियाम खे आज़ाद कर। रइस सालार खान खे सरकार सगोरी जो बि हुकुम ॿुधाए छॾ। चइजांइसि त इज़त सां पंहिंजी गिरफ़्तारी ॾे। जेकॾहिं न त मां हुनजे घर ते रेड कंदुसि। ज़ुबान संभाले ॻाल्हाए सोडल, न त तुंहिंजा वाका सॼी दुनिया ॿुधंदी। मां बि वॾे वाक़े थो चवां त मां कंहिं बि ॾोहारी खे कोन छॾींदुमि। हाणे मुंहिंजो अॻियों टारगेट हाणे तूं आहीं। तूं जे नौकरी तोखे प्यारी न आहे न, पोइ भले इहो शौक़ बि पूरो करे ॾिस। नौकरी बचायां? पहिरियां तूं पंहिंजो पाण खे बचाए। तोखे इहा ख़बर न आहे त सूबेदार सोडल हिकु शिकारी बाज़ आहे, जेको आसमान तां उॾरी धरतीअ तां पंहिंजे शिकार खे खंभे खणी वेंदो आहे। खंभे खणी वेंदो आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।